गरीब जो होटल हलिया भाऊ हलिया आधा हलिया गरीब जो होटल ते हलिया गरीब जो होटल हलिया बाबा हलिया हलिया साईं हलिया अब टेको भी मिलती दाल भी मिलती मुर्गी भी मिलती कढ़ाई भी मिलती सही मटन भी मिलती बिरयानी भी मिलती हलिया आधा हलिया हलिया गरीब होटल ते हलिया हलिया बाबा हलिया गरीब जो होटल इन दौर में गरीब जो होटल हल तक खाओ बेड़ा वाह वाह टिक्का सजी दाल बिरयानी देरी न करना तू बाबा दाल बाल चो दाल खणी आओ दाल बाबा बियो कुछ खाओ हाणे शुरुआत करे ॾिसूं था वरी रात मोटी ईंदासीं दाल खणी आओ हाणे मिंट में हां भाई वार कर एक दाल चार न लगा सके गाल आहे होटल आरो करोड़पति साईं मुख्य अंदाज़ो आहे घट में घट 50 हज करे आयो तो 60 तडिया गरीबन जो एहसास करे तो गरीबन के खाराए तो अल्लाह देश भी तड़ी दो इनन माण्हुनि जे करे दुनिया हले हलई थी असां जण निभागन जे करे न किन्ना न अच्छा अची हले वञो, हां बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा अचे साईं हे दाल है मान अल्लाह अल्लाह बियो को हुकुम साईं बाबा भाई बुधाई था अब मैं सामो बिठो साईं मां बियो ग्राहक रिस बिठा हां अल्लाह बताई दो मालिक के जे गरीब होटल खोलियो असा जरा मिस्किन यतीम ते खाई गांव गरीब जो ख्याल रखे तो मौला ने आबाद में मौला ने या बड़ा होटल खोली वाली शहर में होटल पर असा है भैया लागा डब अलग बुझी गई चाय पियो बोतल मथो बस मां तो चवां तो दाल खोड़ आई चाय भी ॿियो को गरीब पिए वॾो दिमाग़ कारो माण्हू आहे मां चवां थो अॼु दाल खाधी से सुभाणे वारी मुर्गी हां ॿिए दफ़े वरी ॿाकरो गोश्त वाह होटल पटे खणी थोड़े बि हां बाबा बियो कुछ खपे हा बस मेहरबानी कुर्बान आओ साईं हां 220 रुपया साईं आयो रे मां दाल जा साईं 220 रुपया पैसा दे साहब मां गरीब जी लाया खाजो गरीबा गरीब जी लाया भाईजा गरीब तेरा भोरिंदा तोबा कैसे हिनने चो गरीब जो होटल आहे हाणे हे रोजगार ईअं था कयो तूं वरी गरीब जी लाई आहे गरीब जी बाबा हे गरीब जी लाया पेरे छक गरीब जो का शइ वठी खाईंदा रे न अमीर जी गरीब लाया गरीब लाया गरीब लाया गरीब जी लाया लाया गरीब लाया बाबा भाॼी तूं बाबा गरीब लाया लाया गरीब जो होटल आहे हिते हलंदा लाई खाईंदा त पादल खाओ आओ साईं ट्रेवली जा तू बाहर दे वो गरीब जो